त कमीनी मां की न थियो घटाई इन बैत जे अंदरि असांखे जदोजहद जो सबब थो ॾिए ऐं इहो ॾस थो ॾिए त जेकॾहिं तव्हां पाण न जाॻिया पाण न उथिया पाण न सुजाॻ थिया त तव्हां जूं हालतूं कॾहिं बि कोन सुधरंदियूं ऐं अल्लाह जो बि इहो क़ुर में हुकुम आहे त आउं उन क़ौम जी हालत खे कॾहिं बि तब्दील कोन कंदुसि जेसिताईं उहा क़ौम पंहिंजी हालत में पाण तब्दीली न आणंदी। मुंहिंजा दोस्तो तव्हां ॾिठो हूंदो त असां कोई 3 सालनि खां हिन जदोजहद खे शुरू कयोसीं। असां ॾिठो त कारूंजर जा जेके बि पहाड़ आहिनि उहे सभु बेदर्दी सां पटिया पिया वञनि। 28 डैमनि ते गैर कानूनी उहो जबलनि खे तोड़े उते पिचिंग कई वई। 1990 खां इहे जबल तोड़िया विया मुख़्तलिफ़ कंपनियुनि खे लीज़नि ते ॾिना विया ऐं उन्हीअ सां गॾु इन्हनि पहाड़नि जो वॾो नुक़सान कयो वियो जेको हिन महिल ताईं बि जारी आहे। खारसर जे अंदरि बि जारी आहे। हाणे चणींदा जे अंदरि बि इहो कमु शुरू थी वियो। असां 2 महीना अॻु में सेक्रेटरी आयो हो मदनियात खाते जो ज़ुल्फ़कार शाह, असांजो MP क़ासिम सूमरो बि हो, वीर जी कोहली बि हो। असां सभिनी खे जॾहिं हुन राय वरिती त बाबा हिन जबलनि खे लीज़नि ते खपाऊं अव्हांजी कहिड़ी राय आहे। तॾहिं नंगर पार्कर में हिकु बि अहिड़ो माण्हू मौजूदु महफ़िल कचहरी में न हो जंहिं हुननि खे चयो हुजे त बाबा हिननि खे लीज़नि ते खपायो या कारखाना लॻायो। हर माण्हू इहो आवाज़ उथारियो त कारूंजर असांजो जियापो आहे, कारूंजर सां असांजी ज़िंदगी आहे, कारूंजर असांजो मुक़दस माग आहे, कारूंजर असांजी वॾी चरागाह आहे, कारूंजर जंगली जीवत जी आमाजगाह आहे, कारूंजर जड़ी बूटियुनि जो मर्कज़ आहे, कारूंजर वंडायाब वणनि जो हंध आहे, चशमनि जो माग आहे। उन जे करे कारूंजर जो हिकु हिकु पत्थर असीं मुक़दस सम्झूं था। कतई कारूंजर खे लीज़नि ते खपाइण जी असां इजाज़त न ॾींदासीं ऐं हुननि असां